जी बिल्कुल, पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं नौशहर फिरोज़ जे क्रिकेट ग्राउंड में, जिते 10 साल जेका सो पुराणो ठहियल हीउ जेको स्टेडियम आहे उनजो हिन वक़्त ताईं कमु मुकमिल न थी सघियो आहे। ऐं जेको कमु थियल आहे उहो जेका सो रोलाड़े जो शिकार आहे। ऐं जेकी हीउ स्टेडियम तयारु थियल आहे उहो जेका सो हिन वक़्तु ॿीहर तबाहली जो शिकार आहे। पाण हिते मौजूदु क्रिकेट जे रांदीगरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। मालकी ना आहे त ठहियल बि रहंदो। तव्हां ॾिसी सघो था चारों तरफ़ गंदगी लॻी पई आहे। जेको बि स्टेडियम आहे सॼो हींअर भॼी भुरी पियो आहे। ॿार वञनि था, ॿारनि जा कपिड़ा ख़राबु, असांजा कपिड़ा ख़राबु, मिटी में लॻा पिया आहियूं, न को मैच खेॾी था सघूं। मालकी ना आहे त ठहियल बि रहंदो, छो त उनजी पैवारी ना आहे। हिते जेकॾहिं मालकी हुजे त जेको ठहियल आहे पर हुनखां अञा बहितर थियणु घुरिजे, छो त हिते नौजवान नसल अचे थी पर हुनखे फैसिलिटी नथी मिले त हुनजो बहितर शौक़ु माना ख़तमु थी थो वञे। सो असां ईअं ई अपील कंदासीं त महिरबानी करे हिन ते नज़रसानी कई वञे ऐं हिन जी देखभाल कई वञे ऐं हिनखे फैसिलिटी ॾेई ऐं हिनखे सुठे नमूने सां ग्राउंड खे ठाहियो वञे जीअं त असां ॿाहिरि टीमूं घुराए बि हिते खेॾी सघूं। जी हिते असां नंढपण खां रांदि खेॾंदा पिया अचूं। मशहूरु ग्राउंड आहे, तमामु पुराणो ग्राउंड आहे, हाई स्कूल ग्राउंड जे नाले सां। ऐं हिन ग्राउंड लाइ बजट में बि हिकिड़ो मखसूस हिसो शामिल कयो थो वञे। उनजे बावजूदि हिन ग्राउंड जो अहिड़ो ख़ासि को बि कमु न थी सघियो आहे। तव्हां ॾिसी सघो था चारों तरफ़ गंदगी लॻी पई आहे। ऐं जॾहिं बि पोयनि पहाड़नि में माना हिकिड़ो पाणीअ जो जेकॾहिं वधारो थी थो वञे गटरनि में, उनजो पाणी बि ग्राउंड में छॾियो थो वञे। उन लाइ इंतिज़ामिया चुप आहे, केरु चवण वारो न आहे। उहो पर्टिकुलर ड्रेनेज सिस्टम आहे कोन ऐं ग्राउंड जो बि ख़ासि कमु न आहे थी सघियो। ॾिसी सघो था तव्हां चारों तरफ़ गंदगी आहे। कुझु निज़ाम हितां बेहतर हूंदो तॾहिं कमु हलंदो हितां जो, पर हिन वक़्तु उहो बंदि थी चुको आहे। हींअर जेको बि स्टेडियम आहे सॼो हींअर भॼी भुरी पियो आहे। ऐं हींअर जेको आहे असांखे हिते का बि ओड़ी माना रांदि जेको मज़ो आहे महसूसु नथो पियो थिए। ऐं हींअर हिते माल थो चरे ऐं हिते गाह फुटी वियो आहे। ऐं असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त फिल फोर हिन जेका बजट आहे उहा हिन ते ख़र्चु कई वञे त जीअं असांखे बहितरीन फैसिलिटियूं मिलनि ऐं जेका असांजी बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। असां चऊं था त सहूलियतूं ॾेई वञनि असांखे, क्रिकेट जी हेॾी बजट थी अचे या स्पोर्ट जा हेॾा बजट जी अचे थी। ऐं मिनिस्टर्स आहिनि, इहे ॾिसो हिते माल लॻा पिया आहिनि, ॾिसो तव्हां ॾिसी सघो था हिते ग्राउंड पाणी लॻो पियो आहे। असां ॿार वञनि था, ॿारनि जा कपिड़ा ख़राबु, असांजा कपिड़ा ख़राबु, मिटी में लॻा पिया आहियूं, न को मैच खेॾी था सघूं, न त ॾिसी केरु सघे थो। को सहूलियत न आहे। असांखे जल्द खां जल्द फैसिलिटी ॾिनी वञनि। जी तव्हां हिते मौजूदु रांदीगरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबु हीउ जेको रांदियुनि जो मैदान सजियलु आहे उहो वीरानी तरफ़ वञे पियो। ऐं हिननि जेका सो नौजवाननि इहो बि जेका सो मुतालबो कयो आहे त फौरी तौरु ज़िले इंतिज़ामिया खे घुरिजे त हीउ जेको कमु रोलाड़े जो शिकार आहे उहो फिल फोर जेका सो पूरो कयो वञे। नौजवाननि जे लाइ रांदियुनि जे मैदान खे ॿीहर सजायो वञे। कैमरामैन ममता चांडियो सां गॾु मोहम्मद आदिल अब्बासी, सिंध वॉइस न्यूज़, नौशहर फिरोज़।